असां हिन वक़्तु स्टूडियो में तालके नसीराबाद जो रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी, इहो बि असांजो तमामु पुराणो सिंध टीवी जो हिकिड़ो साथी आहे ऐं पुराणो असांजो जेको आहे रिपोर्टर आहे, असांजो दोस्त आहे, उहो बि असां सां गॾु हिन 15 साल जेका अॼु सिंध टीवी जी सालगिरह जे हवाले सां पूरा थिया आहिनि। अॼु हुनजो असां ख़ुशीअ में हिकिड़ो ॾींहुं मल्हायूं पिया, त ज़ाहिर आहे असांजी इहा बि ख़ुशी आहे त असांखे तमामु जेको आहे सो बहितर अंदाज़ में हिन इदारे सपोर्ट बि कयो आहे। सिंध टीवी जी जेका ओसर थी ऐं जेका हींअर ताईं सिंध टीवी जे मंज़िल ते पहुती आहे, त सभ खां पहिरियों सिंधी माण्हुनि लाइ वॾे में वॾो एज़ाज़ु इहो आहे त सिंध टीवी पहिरियों सिंधी ॿोलीअ जो न्यूज़ चैनल आहे ऐं उनखां पोइ हीउ वाहिद चैनल आहे जंहिं सिंधी मीडिया में हिकठी वारो रुझान ख़तमु कयो। ताज़ो लाड़काणे में डॉक्टर निमृता जो मसइलो थियो आहे, सिंध यूनिवर्सिटीअ में नायला रिंद जो मसइलो थियो आहे ऐं उनखां अलावा तमामु घणा अनेक मसइला आहिनि जिन ते सिंध टीवीअ पंहिंजो किरदारु बाक़ाइदे बहादुरीअ सां दिलेरीअ सां मल्हायो आहे। उन में सिंध टीवीअ जी मैनेजमेंट, असांजे CEO डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहब, अजीत साहब ऐं ॿिया समूरा जेके असांजा ब्यूरो रिपोर्टर्स आहिनि, ब्यूरो चीफ्स आहिनि, सभिनी जी हिकिड़ी कमिटमेंट ऐं नेटवर्क अहिड़ो जुड़ियल आहे जो हिकिड़ी फैमिली आहे ऐं हिन में को बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे ख़्याल में पाण खे अकेलो बि नथो सम्झे, लावारस बि नथो सम्झे।